उहे सब्जियूं जेके उॿारण खां पोइ सेहतमंद थी वञनि थियूं। जी हा, उॿारण ऐं पचाइण वारियूं सब्जियूं सेहतमंद हूंदियूं आहिनि। गजर ऐं पालक जहिड़ियूं उॿारण वारियूं सब्जियूं उन्हनि में मौजूदु सख़्त खलुनि खे नरम करे छॾींदियूं आहिनि ऐं फ़ाइदेमंद बणाईंदियूं आहिनि, जहिड़ोकि बेटा कैरोटीन जे मदद सां पेट में आसानी सां हज़म थी वेंदियूं आहिनि। अहिड़ीअ तरह के सब्जियूं अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि जिन खे सिधो संओं खाइण जे बजाए पहिरीं उॿारियो वञे थो त उन्हनि में मौजूदु तेज़ाबियत ग़िज़ाइयत जी सतह खे घटाए सघिजे थो। गजर हिकु कुदरती तौर ते सख़्त सब्ज़ी आहे जंहिंखे उॿारे पेट लाइ नरम, सेहतमंद ऐं आसान बणाए सघिजे थो। जॾहिं उहा नरम थी वञे थी त उनखे आसानीअ सां खाई सघिजे थो। ग़िज़ाइयत जे माहिरनि मूजिबि उॿारियल गजर ग़िज़ाइयत खे वधाए थी, जहिड़ोकि बेटा कैरोटीन जी बायो फ़रहमी, जंहिंखे जिस्म विटामिन ई में तब्दील करे थो। उॿारियल पालक उन में मौजूदु ऑक्सलिक एसिड खे घटाए थो। ऑक्सलिक एसिड जी कैल्शियम ऐं लोह खे जज़ब थियण खां रोके सघे थी। पालक खे उॿारण ऐं उन खे खाइण सां जिस्म खे वॾी ताक़त बि मिलंदी आहे। पालक आयरन ऐं कैल्शियम सां भरपूर हूंदी आहे, जेका हॾनि जी सिहत खे ताक़त ॾिए थी ऐं एनीमिया खे रोके थी। टमाटनि खे उॿारण सां उन में मौजूदु ताक़तवर एंटीऑक्सीडेंट लाइकोपीन जे फ़रहमी में इज़ाफ़ो थिए थो। उन सां दाइमी बीमारियुनि जो ख़तरो घटिजे थो ऐं दिलि जी सिहत खे बहितर बणाए थो ऐं सोज खे बि घटाइण में मदद मिलंदी आहे। चकुंदर खे उॿारण सां उन में मौजूदु नाइट्रेट जी हिफ़ाज़त थींदी आहे, जंहिं सां रत जे वहिकर खे बहितर बणाइण ऐं रत जे दबाव खे घटाइण में मदद मिले थी। चकुंदर दिलि जी सिहत में मदद करे थो ऐं वर्जिश जी कारकर्दगी खे वधाए थो ऐं एंटीऑक्सीडेंट्स ॾिए थो। पटाटा उॿारण ऐं उन्हनि खे खाइण सां उन्हनि जी ग्लिसेमिक इंडेक्स खे घटाइण में मदद मिलंदी आहे। उन्हनि खे गैर सेहतमंद जे बदिरां सेहतमंद कार्बोहाइड्रेट बणाए थो। उॿारियल विटामिन सी ऐं B6 सां भरपूर हूंदा आहिनि। उन्हनि खे उॿारण सां उन्हनि जी ग़िज़ाइयत बरक़रार रहंदी आहे ऐं पटाटा तवानाई ॾींदा आहिनि, जंहिं जी मदद सां हाज़मे जी निज़ाम खे बि ताक़तवर बणाईंदा आहिनि।